अस्सलाम वालेकुम। सुबुह जो सलाम मुंहिंजे जुमा मुबारक तव्हां सभिनी दोस्तनि खे जेके बि असांजा वीडियो ॾिसंदा आहियो। हिकु सौदागर हुयो, उनखे हिकु ई पुटु हुयो पर तमामु घणो दादुल हुयुसि। पोइ वॾी मस्ती में पियो घुमंदो हुयो। पोइ पंहिंजे पुट खे हिकु ॾींहुं चयईं राति जो, चई वा ॻाल्हि ॿुध, हाणे तूं वॾो थी वियो आहे, तुंहिंजी शादी करायां, घर जूं ज़िमेवारियूं संभाल। हाणे मां बि कोन थो वञा, सौदे वापार ते अलाह जो गंज लॻो पियो आहे, घणी मिल्कत आहे असांखे। चई वा ॻाल्हि हीअं, मां शादी उन माई सां कंदुसि जंहिंखे मां रोज़ु 10 पादर हणंदुसि। जेकर केर बि संग जे इहो मुंहिंजो शर्त क़बूल कनि त ठीकु आहे। सौदागर चइबो आहे ईअं केरु ॾींदो पंहिंजी छोकिरी, कंहिंजी फिटी आहे जो पंहिंजी छोकिरी तव्हांखे ॾींदो 10 पादर रोज़ु हुनखे लॻनि। हक़ बना को न ॾोह न कसूर करे। चई मां 10 पादर रोज़ु हुनखे हणंदुसि, ॾोह कसूर हुजे न हुजे। आख़िर जेके माण्हू अचनि पिया हिननि ॾे संग जे लाइ, त सभिनी खे बसि इहा ॻाल्हि ॿुधाइनि पिया 10 पादरनि वारी। उहो उते उते भॼी पियो वञे। चई बसि असां कहिड़ो लाचार असां पंहिंजी छोकिरी जो 10 पादर हुनखे रोज़ु हणायूं। इहा ॻाल्हि हलंदी वई। आख़िरकार को बि हिननि खे संग न पियो हुजे। हिन छा कयो, हाणे सौदागर हिन फ़िक्र में वेठो हुजे छा थिए हिन छोकिरे जो, छोकिरे सफ़ा मूंखे मारे छॾियो वणिया। हिकु अमरावट बि छोकिरी ख़ूबसूरत हुई, वॾी समझदार हुई, कुझु पढ़ियल बि हुई। उन चयो मां कंहिं अहिड़े माण्हू खे ॼाण जेको पैसे वारो हुजे, सुठो घर हुजे, इज़त वारो घर हुजे। ख़बर पए त सौदागर आहे हिकिड़ो, उनखे ज़रूरत आहे संग जी। उन सां अची मिलियो, उन हक़ीक़त कई। उन सौदागर चयो ॻाल्हि हीअं आहे, तूं पाण मूंखे इज़त वारो माण्हू थो लॻी, पर मां पंहिंजे छोकिरे खां पुछा कयां। छोकिरे खे घुराए, छोकिरे खे चई त मूं वटि छोकिरी आहे, जे तूं वठी, मुंहिंजी छोकिरी ख़ूबसूरत आहे, पढ़ियल आहे। चई ॻाल्हि ॿुध, तूं पंहिंजी छोकिरी मूंखे ॾींदे, पर मां 10 पादर रोज़ु हणंदोसांसि, जे क़बूल थिए सौदो त ठीकु आहे। हिन चयो तूं चरे वञ 10 पादर रोज़ु तूं मुंहिंजी छोकिरी हणंदे, हक़ मना को, माण्हू ई छा ई तूं। आख़िरकार ॾंद चक ॾेई चिड़ी उथिया खणी। सौदागर ॿाहूं ॿधी पहिरें पई हुन खां माफ़ी वरिती, मूंखे माफ़ु कजांइ, मुंहिंजो छोकिरो अहिड़ो थी वियो आहे जो मां हिनखे दाद ॾिनो। तॾहिं उहो त हले वियो, सिधो आयो घर। त हुन खां पंहिंजी धीउ पुछा कयो, चई बाबा छा ते मुंहुं ख़राबु आहे तुंहिंजो, ॻाल्हि छा आहे? चई मां ॻाल्हि हीअं आहे, मां तुंहिंजे लाइ वियो हुयुसि, किथे को भलो को रिश्तो तुंहिंजो कयां, फिलाणो सौदागर सुठो माण्हू आहे पाण, पर हुनजो पुटु जेको आहे सफ़ा हिकिड़ो बद इख़लाक़ आहे। चई कीअं? चई हूअं त खणी मां अंडनि में भलो आहे, घर भलो आहे, पर हो चए मां 10 पादर रोज़ु हणंदो ज़ाल खे। हाणे तूं मुंहिंजी धीउ, मां तोखे 10 पादर उते रोज़ु तोखे हणे, माण्हू ईअं पंहिंजो जानवर बि न ॾींदो कंहिंखे। हिते छोकिरी सोचे सोचे चई बा ठीकु आहे, तूं मुंहिंजो रिश्तो कर। चई बा तूं चवीं छा थी, वो 10 पादर रोज़ु हणंदो, हक़ मना को, ॾोह न कसूर। चई बा तूं मुंहिंजो रिश्तो कर, मां ॼाण मुंहिंजो कमु ॼाणे, तूं मुंहिंजो रिश्तो कर, तूं मुंहिंजो ॿोलियूं इहे कर वञी। ॾेढ आख़िरकार उहो वीचारो मजबूर थी हलियो आयो। हेॾे चई वञा भला, हाणे मुंहिंजी धीउ पाण चवे थी ठीकु आहे। आयो हुन सौदागर खे, चयो ठीकु आहे, ॿियो भला तव्हां छा वठंदव, पैसा ॾोकड़? चई न कुझु न खपे, बसि 10 पादर रोज़ु, इहो मुंहिंजे छोकिरे जी ॿोली आहे। चई ठीकु आहे, मूंखे मंज़ूरु आहे। तारीख़ ॿधी वई। हाणे जॾहिं शादी थी घर आया, सुबुह जो टाइम हुजे, हाणे कुंवार वेठी मानी पी खाए, हे आयो। चई ॻाल्हि ॿुध, तयारु थी वञ पादरनि जे लाइ। चई छा जा पादर? चई 10 पादर, मुंहिंजी ॿोली, सुबुह सुबुह जो 10 पादर। चई हा तूं 10 पादर हणंदे? चई हा। चई छाजे लाइ 10 पादर हणंदे? चई तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। चई मां तुंहिंजी ज़ाल त आहियां खणी, निकाह त पियो, न तूं मूंखे खारायो, न तूं मूंखे पीआरियो, भई पादर छा खणंदे मूंखे तूं? चई हे जो खाईंदी? चई हे त तुंहिंजे पीउ जो थी मां खावां, पंहिंजे ससु सहुरे जी मिल्कत मां उन मां थी खावां, वरी पादर तूं मूंखे हणंदे? जॾहिं तूं वञी कमाए अची, तूं मूंखे पाण खाराई, पंहिंजे घर खाराई, पोइ तूं मूंखे भली पादर हण। भई ईअं तूं मूंखे छो पादर हणंदे, हक़ मना पादर हणंदे?
मुड़ुस जो कमु हूंदो आहे ज़ाल खे खाराए न, तूं मूंखे छा खारायो आहे? हे मुंहिंजो ससु सहुरे जो, अञा तूं पाण पराए कर थो कहीं। जॾहिं कमाए अची तूं मूंखे खाराई पीआरी, तूं मूंखे 10 पाद रोज़ हणजांइ, तोखे मना मां न कंदसि। भई हे मुंहिंजो ससु सहुरे जो आहे। उते हुनजा ससु सहुरा बि वेठा हुया, उन्हनि बि चयो, वाक़ई बि सही थी चवे छोकिरी, वाक़ई हे कमाई त असांजी आहे, तुंहिंजो कहिड़ो हक़ आहे हिनखे तूं पादर हणंदे? हा, तूं कमाए अचे, तूं गॾु अलॻि थी वेह, पंहिंजी कमाई को खाराईंसि त पोइ तूं भली पादर हणीसि। वाक़ई हे कमाई त असांजी आहे, तुंहिंजो त हिकु रुपयो बि कोन्हे हिन में। हिते हाणे हे चुप करे बीह रहियो त हाणे छा ॻाल्हायां? हिनखे चई ॻाल्हि ॿुध, हाणे मां वञी कमाईंदुसि, वञी महिनत कंदुसि, कमाए ईंदुसि, बाक़ी अॼु ॾींहं को वटि हिसाबु लिखंदी वञजांइ। जेतिरा ॾींहं मां वञा थो कमाइण न, 10 पादर रोज़ जे हिसाब सां इहे लिखंदी वञजांइ। जीअं मोटींदुसि कमाए न, एतिरा पादर मां हणंदोसि। हिन चयो मुंहिंजी अखियुनि ते, हिन खणी अखियुनि ते हथ रखिया, चई मुंहिंजी अखियुनि ते तूं 6 महीना वेंदे कमाइण, कमाए मोटींदे, मां तुंहिंजो खाईंदुसि, त तूं 6 महीननि जा मूंखे पादर हणजांइ, 10 पादर रोज़ जे हिसाब सां। मूंखे क़बूलु आहे। भई हिनमहिल मां जो खावां थी, पंहिंजे ससु सहुरे जो आहे, तुंहिंजो त न आहे। हिते हिन पंहिंजे पीउ खे चई, ॻाल्हि ॿुध, मूंखे हिकिड़ो ॿेड़ो बि ॾे ऐं मूंखे कुझु पैसा ॾोकड़ बि ॾे, मां वापारु कयां, पोइ जेके तुंहिंजा पैसा ॾोकड़ उहे मां तोखे वापसि कंदुसि, जेका कमाई थी उहा मुंहिंजी थींदी। चई ठीकु आहे भली। हिनखे ॿेड़ो बि ॾिनई, पैसा ॾोकड़ बि हिनखे ॾिनई। ज़ाल खे चयां लिखजांइ तारीख़, जीअं मां मोटंदुसि, मां जेके पैसा वठी थो वञा पंहिंजे पीउ खां, उहे हुनखे वापसि कंदुसि। ॿिया जेके पैसा जे मां कमाईंदुसि, उन मां तोखे खाराईंदुसि बि, पीआरींदुसि बि, ऐं पोइ जेके पादर हणंदुसि ऐं पोइ 3 महीना मूंखे लॻाए, 6 महीना लॻनि, सॼो हिसाबु करे हिकु जाइ ते हणंदुसि पादर। जी मूंखे क़बूलु आहे, तूं मुंहिंजो मुड़ुसु ई न, तूं मूंखे पंहिंजी कमाई को खाराए, पोइ तुंहिंजो हक़ु आहे मुंहिंजे मथां, तूं पादर हणी मारी, तुंहिंजो हक़ु आहे। पोइ हिनमहिल पराई कमाई आहे, तूं मूंखे कुझु नथो करे सघीं। ओॾी महिल हे निकिरी पियो, हलंदो आयो, हिकिड़ी बादशाही में आयो, ॿेड़ो झड़ियो लथो उतां, ॾिठे त हिकिड़ो काणो हमरा हलंदो थो अचे। चई ॻाल्हि ॿुध, इहो तुंहिंजो पीउ कोन आयो छा? चई छाकां? चई तुंहिंजे पीउ वटि, चई मां पंहिंजी अखि मुंहुं गिरवी रखी हुई, पैसनि जी मूंखे ज़रूरत हुई, सो हे पैसा हाणे वटि, मूंखे पंहिंजी अखि मोटाए ॾियो। हाणे तुंहिंजो पीउ कोन आहे, तूं आयो आहीं, मूंखे अखि ॾे मोटाए पैसा वटि। हिन सोचियो अखि काॾों हाणे हिनजी। हाणे हिन चयो त इहा ॻाल्हि घणी थी वेंदी। चयां ॻाल्हि ॿुध, हिनमहिल मां तोखे 2-3 रुपया ॾियां थो, पोइ मुंहिंजो अबो अचे उनखां तूं अखि वठिजांइ। चई न, मूंखे पोइ हेतिरा पैसा ॾियणा पवंदई, न त हल काज़ी ॾे। हे अचे फासी पियो, हाणे छा कयां? आख़िरकार हुनखे एतिरा पैसा ॾिनई, उहो त हलियो वियो। वरी अॻिते हलियो, ॾिठे हिकिड़ो मंडो आहे, हमरा अचे थो पियो, मंडकाईंदो थो अचे लठ ते आयो। चई अरे तुंहिंजो पीउ कोन आयो छा? चई न। चई अरे ठीकु आहे, तुंहिंजो पीउ न आयो, तूं ई सही, भला तूं हुनजो पुटु आहीं। ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजी टंग गिरवी रखी तुंहिंजे पीउ वटि, सो हे पैसा मूंखां हाणे थी विया, पैसा वटि मूंखां टंग हाणे ॾे। हिन सोचियो भई टंग हिनजी कीअं कपे रखी गिरवी, हे कहिड़ी ॻाल्हि थो करे। चई मूंखे टंग ॾे, न त हल काज़ी ॾे। हिन चयो इहो बि कमु घणो थी वियो। हिनखे चई मां तोखे पैसा ॾियां थो, हिनमहिल ॾियो, तूं वञ हिनमहिल, पोइ जॾहिं मुंहिंजो अबो अचे त पोइ उनखां तूं वठिजांइ टंग पंहिंजी। चई मूंखे हेतिरा पैसा ॾियणा पवंदई, न त हल काज़ी ॾे। हिन ओतिरा पैसा हुनखे ॾिना, उहो बि हलियो वियो। हिन चयो वाह जो फाथो हिन शहर में। अॻिते हलियो, बाज़ार में हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी नौजवान छोकिरी बीठी आहे। उन हिनखे इशारो ॾिनो, हे बि उन ॾे सुरी वियो। ख़ूबसूरत शइ ॾे सभु को भॼंदो आहे। पोइ छोकिरी त अञा ॿी ॻाल्हि आहे, अञा कहिड़ो बि मर्द या छोकिरी इशारो ॾींदी त भॻो वेंदो हुन। हे वियो सुरी हुन ॾे। चई तूं नओं थो नज़र अची हिन शहर में? चई हा मां नओं आहियां, सौदागर आहियां। चई असांजो हितां जो रवाज़ु आहे हिन शहर जो, जेको बि नओं माण्हू ईंदो आहे असां हुनखे खीर पीआरींदा आहियूं सोन जे गिलास में। हिन सोचियो भण हे त वॾी का करोड़पति आहे बाक़ी छा, लॻे थो त मूं ते आशिक़ी थी पई आहे। हिनखे वरी दिलि में घोड़ा घोड़ा वठी वञी हिनखे ईअं विहारियईं घर।
सोन जे गिलास में खीरु खणी अचे हिनखे नई चेचे वठे पी। हुन पी वरी गिलास उते ई रखियो। उहा वरी छोकिरी हली वई। पोइ वरी मोटी आई। हुन चयो हाणे मां हलां थो, मुंहिंजो वापार जो टाइम बि थिए थो। चई ठीकु आहे तव्हां भली वञो, पर मुंहिंजो गिलास किथे आहे सोन वारो? सोना गिलास हेॾे होॾे ॾिठई त आहे ई कोन को। चई अलाए काॾे मां हिते रखियो। चई शाबस हुजे, असां तव्हांजो आदर भाउ कयूं महिमान जो, तव्हां वरी सोन जो गिलास खयों थो वञी। हिते हिननि जी वठ वठा थी। हिते पुलिस अचे निकिती। छा ॻाल्हि आहे? चई मुंहिंजो सोन जो गिलास चोरायो थो वञे। हिनखे चई त तूं हुन सोन जो गिलास खयों? चई मां खयों ई कोन्हे। हुन छोकिरी चयो ॻाल्हि ॿुधो, हिन जे जहाज़ में तव्हां जांच कयो। चई अगरि मुंहिंजो गिलास ओॾे आहे त पोइ त मुंहिंजो हक़ु अथसि, जे न आहे त पोइ त बसि। पुलिस ओॾी महिल गॾिजी सभु आया, सिधो हिन ॿेड़े में जो आया। ॾिठो त गिलास उते पियो आहे सोन जो। हे सोचे पइजी वियो त गिलास सोन जो आयो कीअं हिते। ओॾी महिल पुलिस हिनखे खणी सिधो वई काज़ी ॾे। काज़ी चयो हाणे ॾंड में इहो ॿेड़ो हिन जे मिल्कियत या छुटी छोकिरी खे ॾियो ऐं हिनखे 6 महीना जेल में विझी छॾियो। हे 6 महीना जेल में पइजी वियो। होॾे हुन पीउ मां इंतज़ारु कंदा रहिया। 6 महीना गुज़री विया, 7 महीना, 8 महीना। हाणे हो परेशान अचे थिया। हुन जी ज़ाल अचे परेशान थी। चई पंहिंजे हिनखे सहुरे खे, ससु खे, चई ॻाल्हि ॿुधो आहे, तव्हां मूंखे ॿेड़ो बि हिकिड़ो ॾियो ऐं कुझु पैसा ॾोकड़ ॾियो, मां वञी जांच करे हिनखे वठी अचां वञी, अलाए काॾे गुम थी वियो हे त। हुन चयो तूं छोकिरी आहीं? चई मां छोकिरी त आहियां, पर मां मर्दनि खां वधीक आहियां। हर ॻाल्हि हूंदी आहे अकुल जी हूंदी आहे। औरत खे जेको अकुलु, अगरि घणो अकुलु हूंदो आहे औरत खे, त मर्दनि खे मारे वेंदी आहे। सो मूंखे अकुलु आहे, तव्हां मूंखे दुआ बि कयो, मूंखे ॾियो। हुन चयो ठीकु आहे। हिनखे पैसा ॾोकड़ जाम ॾिनो, हिनखे सोन ॾिनो, ॿेड़ो काहे उतां। हिन माण्हू खयां 4-5 माण्हू खयईं, जेके बॉडी बिल्डर ऐं ताक़त वारा माण्हू, उहे खयईं ख़ासि माण्हू करे 4-5, ऐं निकिरी पिया उतां। हलंदा आया उन शहर में आया जिते हो फुरिजी वियो, लुटिजी वियो। हिन छा कयो, हुते ॿेड़े में पंहिंजो वेस मटाए, पाण खे 6 पर हणी, वॾा वार करे, वॾा वार मथां रखे, मर्दाना कपिड़ा पाए ऐं तलवार खणी ऐं निकिरी पई। हेॾो माण्हू निकिरी पिया हिन जा 4 जेके हुयसि गॾु बॉडीगार्ड, उहे अॻिते हलिया। ॾिठो त हिकिड़ो काणो अमरा अचे थो पियो। चई तुंहिंजो पीउ कोन आयो छा? चई न। चल ठीकु आहे, पीउ तुंहिंजो कोन आहे, भला तूं त आहे न, तूं ई सही। हाणे ॻाल्हि ॿुध, हे पैसा ते तुंहिंजे पीउ वटि मुंहिंजी अखि गिरवी पई आहे, सो मूंखे अखि मोटाए ॾे, मैं पैसा वटि। हे सोच में पइजी वई त अखि कीअं माण्हू गिरवी ॾींदो। लॻे थो हे सभु के ठग निकिरे, अलाए छा। हिन पंहिंजो अकुलु वेड़ाए। जीअं ठीकु आहे, अखि वाक़ई तुंहिंजी गिरवी हुई हुन वटि, पैसा आंदा अथई? चई हा। चई ठीकु आहे, पैसा ॾे मूंखे। पैसा हुन खां वठी। चई ॻाल्हि ॿुध, हाणे अखियूं त असांजे ॿेड़े में अलाए केतिरियूं पियूं आहिनि, अलाए केतिरे माण्हू जूं अखियूं असां गिरवी पियूं आहिनि। हाणे तुंहिंजी अखी ख़बर कीअं पवे असांखे? पोइ चई पंहिंजे बॉडीगार्ड अची ॻाल्हि ॿुध, इहो ॿेड़े मां छुरी खणी आ वञी, हिन जी अखि कढ, पोइ खणी वञी अखि अखियुनि सां वञी भेटाए ॾिस, पोइ जेका अखि हिन सां मैच थिए उहा अखि खणी अची हिनखे अची ॾे। हुन चयो ठीकु आहे, मां वञा थो। वञे ॿेड़े ॾे छुरी खियो पियो। चई न मूंखे अखि न खपे, मां वञा थो। चई काॾे थो वञी? बीह बापा जो अखि खियो वञे। चई न मां वञा थो, पेरनि ते किरी पियो, वठी थो भॼई। उहो त भॼियो त हे त खिलनि पिया, हे छा वञा, हे रुकी माना ठग। हिते कई माण्हू हिते मां लुटिजी विया हूंदा। हुननि बॉडीगार्डनि चयो हिनखे, चई ॻाल्हि ॿुध, तूं औरत आहीं, कोई चङी तरह सां, हे शहर तमामु ख़राबु आहे, जो पहिरियों ॾिस असां ठगी थिए थी पई। हिननि खे चिता गणती न कयो, मां पाण हिन सां मुंहुं ॾींदुसि। कुझु टाइम अॻिते हलिया, ॾिठो त वरी मंडो अचे थो पियो लठ ते। अचे हिन अॻियो पीउ, चई तुंहिंजो पीउ कोन आयो छा? चई न। चयां ठीकु आहे, तुंहिंजो पीउ न आयो त तूं ई सही। तो ॻाल्हि ई हे पैसा थी वठि, मुंहिंजी टंग तुंहिंजे पीउ वटि गिरवी पई आहे, उहा मूंखे टंग आणे ॾे, हे पैसा वठि। चई टंग तूं गिरवी नी आहे? चई हा गिरवी पई आहे, हुन वटि मूंखे पैसे जी ज़रूरत थी। हिन सोचियो हे वरी ॿियो ठग आहे, टंग गिरवी कीअं हूंदी। चई ठीकु आहे, ॾे पैसा। पैसा वठी हुनखे चयईं पंहिंजे जेके बॉडीगार्ड आहिनि, चई ॻाल्हि ॿुध, असांजे ॿेड़े में त अलाए केतिरियूं टंगूं पयूं आहिनि,
ऐं हिन खे हाणे कहिड़ी टंग ॾियूं जेका हिनखे फिट बीहे, ईअं त नंढी वॾी थी वेंदी, पोइ त सही न थींदो, पोइ बि त साॻियो मंडो हूंदो। हाणे हीअं कर, इहा तलवार कर, हिन ॿी टंग कटे खणी वञ उते माप करे, पोइ खणी आ टंग सां अचे हिनखे ॾे ग़रीब, हिन कहिड़ो ॾोह कयो। हुन तलवार जो कढी त वठी थो भॼे, चई मूंखे न खपे टंग, मां थो वञा। ॾिठी त ॿिनि टंगुनि ते भॻो थो वञे, उहो ॿी टंग मथे हुन ॿधी छॾी। हे खिलण पिया, चई हल भणिया, वाह अॼु ठगी आहे हिकिड़े, टंगूं अखियूं गिरवी हिननि जूं, हिननि पे माण्हुनि खे फुरियो आहे, लुटियो आहे। अॻिते कुझु हलिया, हिन नौकरनि खे चई हाणे तव्हां ॿेड़े वटि वियो, मां थोरो शहर खे चकर ॾियां। नौकरनि चयो न असां तव्हां गॾु हुजूं, कहिड़ी ख़बर आहे, चई तव्हां गॾु हुजो पर तव्हां मूंखां परे हुजो, सम्झी। जेॾी महिल हे अॻिते वियो त उहा ई ख़ूबसूरत माई बीठी हुजे, छोकिरी, इशारो न चई हेॾे आ, हेॾे वियो। चई तूं नओं थो नज़र अची भला हिन शहर में? चई हा सौदागर आहियां। चई असांजो असूल आहे, असां हुन सौदागर खे सोन जे गिलास में खीरु पीआरींदा आहियूं, त तूं असांजो खीरु पी। चई ठीकु आहे, तव्हांजो रवाज़ु आहे त सही आहे। हे वेठो हुते, जेॾी महिल हिन खां आणे जो न गिलास खीर जो, सोन जो गिलास हो, पी जॾहिं हिन रखियो त उतां हुनजी ॿिली धारियल अहिड़ी, जेका ॿिली खणी वञी ॿेड़े में ई फिटी पई करे अचे गिलास। ॿिली हुन गिलास जो खणी निकिती ॿेड़े जी तरफ़, हिन जो कुतो धारियल उते ॿेड़े में वेठो, उन जो वेठो ॿिली खे, कुतो जो निकितो भौंकण जे लाइ, भौंके पियो, जो हुन ॿिली जे मथां ॿिली थी वेठी मोटई, उतां मोटी जे घर में अची वेही रही वई। त उते हिकु बॉडीगार्ड उहे बि ॾिसनि पिया लका इहो, त ॿिली हेॾे काॾे खिम पई अचे सोन जो गिलास। मां खणी चया त भलो आहे, हिन कुते त हुनखे ट्राए छॾियो। त जेॾी महिल हुन मोकिलाए चई हाणे मां हलां, मूंखे वापारु बि करिणो आहे। चई वञणु आहे भली तूं वञ, पर मुंहिंजो सोन जो गिलास काॾे की? चई मैं तो खीर मानो। हुन ॾिठो हेॾे होॾे त गिलास आहे ई कोन। चई गिलास मां हिते ई रखियो। चई रखियो किथे? तूं खणी वई तो चोरायो माना? चई न मां चोरायो कोन्हे, मां त हिते ई वेठो आहियां। हिते लुड़ जो कयो त पुलिस वारा अची निकिता। चई छा ॻाल्हि आहे? चई न महिमान खे मां सोन जे गिलास में खीर पीआरियो, खीर त पीतई, हाणे मुंहिंजो गिलास चोरायो वियो आहे। चई त तलाशी अची हिन वटि कोन्हे। चई न ॿेड़े में पियो हूंदो गिलास। पोइ चई हलो ॿेड़े में ॾिठो त कोन इहो गिलास। हिनखे पंहिंजे बॉडीगार्ड कन में ॻाल्हि ॿुधाई त सोन जे गिलास खे ॿिली खियो पई अचे, उन कुते जो भौंकियो त उहो वॾी पोइते मोटी वई। हिनखे चई सिपाहियुनि खे, चई ॻाल्हि ॿुधो, तव्हां मुंहिंजे ॿेड़े जी तलाशी त वरिती, हाणे हलो तव्हां हिन घर जी तलाशी त वठो, मथां हिन वटि पियो हुजे। उनमें सभु आया, अची ॾिठो त ॿिली जे वात में आहे गिलास, कुंड में वेठी आहे। चई ॾिसो हाणे हे ॿिली गिलास खियो वञे पई मुंहिंजे ॿेड़े ॾे मूंखे फासाइण खां। हिते पुलिस वारनि चयो त एतिरा अलाए केतिरा वाक़िया थिया आहिनि जंहिंजे ॿेड़नि में गिलास थो निकिरे, माना इहा ॿिली आहे जा गिलास खणी रखे थी अचे होॾे। चई पकड़ियो हिन छोरी खे। हुन छोरी खे पकड़े वञी उते काज़ी वटि पेश कयोसि। सभु जुर्म हुन मथां साबित थिया, केतिरनि माण्हुनि खे हुन ठगियो, त टोटल जुर्म हुन मथां साबित करे हुनखे 7 सालनि लाइ जेल मोकिले छॾियो काज़ी। हलो त वियो, वई हली जेल में। हाणे हिन चयो शहर में चकर ॾियां। शहर में चकर ॾींदी अचे पई, ॾिठई त हिन वारो मुड़ुसु आहे जेको नचे थो पियो, हमरा हिकिड़ो धूल पियो थो वॼाए, हे नचे थो पियो माइन वारा कपिड़ा पाए बाज़ार में अंदरि। हिन छोकिरी जो सुञातो आहे त मूं वारो मुड़ुसु, पर छा थो करे? उते अचे ॾिठई हिनखे, हुन त कोन सुञातो जो हिनखे मर्दनि वारा कपिड़ा, छपर, वार वॾा। चई तूं केरु ई? चई मां फलाणे मुल्क जो आहियां। चई पोइ तूं मर्द थी वियो हिते नचींदो पियो दुहल ते? चई इहा कहाणी न पुछा कर सौदागर। चई न छा ॻाल्हि आहे? दुहल वारे पुछा, कीअं ॾे हाल, हे तूं काॾो हथु कयो? चई ॻाल्हि हीअं, हिते रुॻी हिन ठग, हिन वीचारे सां वॾो धोखो थियो, ठगियूं थी वियूं। पोइ वीचारो जंहिं जेल में निकितो बेवस्ती ते रोए पियो, मुंहिंजो कमायो करतब ॾेखारण, नाचकार कराइण, 5 रुपया मिलंदा आहिनि, पोइ गुज़र सफ़र कंदो आहे। हे रोए पियो वेठो, ईअं वीचारो बेवस लॻो। पोइ हिनखे मां चयो ॿार ज़िंदगी तुंहिंजी तबाह थी वेंदी, जे तूं मूंसां गॾु माइन वारा कपिड़ा पाए डांस करी नची, पैसा जेके मिलंदा अधो अधो कंदासीं, तुंहिंजो बि गुज़र सफ़र ते मुंहिंजो घर आहे, तूं मूंसां गॾु रह। सो मूंखे हुते हथु आयो, सो हाणे मूंसां इहो गॾु आहे, इहो नचंदो पियो रोड ते। हुनखे चई ठीकु आहे, मां हिन पाण सां गॾु वठी वञा। चई हलई त भली वठी वञी, मुंहिंजो छा वञे। हिन जी ॻाल्हि ॿुधो, तूं अगरि जे मूंसां गॾु हली त मां तोखे पंहिंजे
कमकार त पीआरे न, जेको तूं कमाई थो हिन खां ॿीण मां तोखे पैसा ॾियां। हिन चयो भणा हिन सां गॾु वञा पोइ इज़त वारी ज़िंदगी त गुज़रंदी। हिते भणा कहिड़ी इज़त आहे, रोड ते पियो थो नचां थो पियो, माइन जा कपिड़ा पाए। चई हा हल वठी आया सिधो होॾे ॿेड़े में वठी अचे। हिन ॼण ॻाल्हि ॿुध, इहे पंहिंजा कपिड़ा धपड़ा लाहे, इहे माइन वारा कपिड़ा पाता त इहे हो इहे सभु लाहे, सभु लाहे हिन वठी ॿी पोशाक हिनखे पाराए, उहे लटा कपिड़ा खणी हिकिड़ी हिन में पेती में विझी। हिन जी ॻाल्हि ॿुध, मां सौदागर वॾो, हाणे तूं हिते 10 ॾींहं तूं हिन ॿेड़े में अंदरि रह, हिते ई ॿेड़ो आहे, मूं जो ॿिए हंधि वरी कमु आहे, मां थो ॾेई, मां तोखे हिन जा 500 मां तोखे हिन में ॾींदसि, 500 तोखे मिलंदा 10 ॾींहंनि जा। हिन चयो माना 500 10 ॾींहंनि जा, हूअं भणा 6 महीननि में 500 कोन कमाया, जे 500 मां तो ॾींदा, तूं हिते ई रह, खाधो पीतो हिते अथई, तूं खा पी। 10 ॾींहं में जे मां न अचां न, पोइ हे ॿेड़ो जेको हिन में सोन पियल आहे, वापार जो सामान सभु तुंहिंजो बसि। हिन चयो भला इहो ॾाढो भलो कमु थी वियो, 10 ॾींहं में न आयो त ॿेड़ो सॼो हे सोन पियो आहे अंदरि, सामान पियो आहे, मां त करोड़पति थी वेंदुसि, लागी थो वञी माई खां, लागी थो साल आहे पादर वञणो थो हाणे। चई ठीकु आहे मूंखे क़बूलु आहे। ओॾी महिल हे ॾेई ओॾी महिल पंहिंजे बाडीगार्ड खां वठी ऐं निकिता, हो त हलिया विया। हिन इंतज़ारु कयो, 10 ॾींहं गुज़री विया, 12 ॾींहं थी विया। चई हाणे हे त कोन आहे, मूंखे पाण चई वियो, हाणे मूंखे त हिलाल आहे। चई हाणे वञा ॻोठु, वञा माई खे वञी पादर हणां, तक़रीबन मूंखे साल थियण वारो आहे, हाणे पादर अहिड़ा हणंदो आहे, पादर छिनी छॾींदोमांसि। हाणे मुंहिंजी हीअ कमाई आहे, हे सोन पियो आहे, सामान पियो आहे, मां त करोड़पति थी वियुसि हाणे। ऐं निकिरी पियो, इहे सिधो आयो घर जे पतो, पंहिंजे पीउ माउ जे पेरें पियो। हाणे परदेस हिनखे सेखारे छॾियो सभु कुझु, त ॾुख सुख कीअं थींदा आहिनि। घर में त सभु कोई शींहं आहे न, जॾहिं परदेस ते निकिरी कमाईंदो तॾहिं ख़बर पवंदी आहे त छा आहे दुनिया। त पहिरें भई सभई हथ ॾिनई, ऐं खणी पंहिंजो पादर लाइ सिधो ज़ाल ते काह थियो। पंहिंजे हुननि चएसि पीउ मां चयो काॾे काॾे, चई चए पई न कमाए अचे पोइ तूं मूंखे पादर हणजांइ, हाणे मां ॾिस कमाए आयो आहियां, बसि तूं पंहिंजा पैसा बि खण, ॿेड़ो बि झल, ॿियो ॾिस हाणे केतिरी मूं वटि मिल्कियत आहे, मां 10 साल वेही खाई सघां त मुंहिंजा पैसा कोन खुटंदा, हाणे एतिरा पैसा आहिनि मूं वटि, जे वापारु कंदो त हाणे तोखां वधीक मां थी वेंदुसि आसूदो, पैसे वारो थी वेंदुसि। जे भाई इहो भलो कमु आहे, तूं एतिरो कमाए आहीं। जे मां ज़ाल वियो पादर खे पियो वञे, ज़ाल पादर वञे, ज़ाल जो सब्र त कर, छो थो पादर हणी मूंखे, जे तोखे मां चयो न मां हिन कमाए ईंदुसि, न जेको थो मां अॼु कमायो ॾिस, हाणे बाबे खां वधीक मिल्कियत मूं वटि अथई हाणे। चई हा एतिरो कमायो तूं? चई हा। चई चोरी त कोन कई न कींदी? चई न, हिते हाणे हिनखे दिलि में धकु लॻो, चई न चोरी मां कोन कई। चई ठीकु आहे, हाणे छा थो चई? चई हाणे हिसाबु कर, तकरीबन मूंखे साल थियण वारो आहे, इहे सभु पादर घणा पादर थींदा जेके मां हाणे तोखे हणां, जल्दी हिसाबु कर। हाणे तूं चई बि न कमाए पोइ पादर। अची हा हिसाबु कयूं था, हली आ अंदरि वठी वञ, उहा पेती खोले उहे कपिड़ा कढी ॾिनई, चई वठि, जेके हुते पाए नचे पियो उहे कपिड़ा हे खयूं आयसि। चई हे वठि, हे कींजा आहिनि, हिते जो कपिड़नि खे जो ॾिठई त हिन जा छह छिजी पिया, चोपड़नि जे हथ मां किरी पई, हे पट ते वेही वियो, बट ते वेही रहियो। जी ॾे हवाल, तूं कमाए आहीं पैसा? ॾे हवाल, तूं कमाए आहीं? हे कपिड़ा पाए केरु नचे पियो हुते? तूं मूंखे पादर थो हणी? तूं 1 रुपयो कमायो आहे? उते नची पियो रुपए खां, जेको आयो हुई त सौदागर थो ॾे, उहो अची मां ई मां तुंहिंजी ज़ाल आयुसि, उते आई हुअसि तोखे तो छॾाइण खां, तोखे तुंहिंजी ॻोल्हा लाइ, जो तुंहिंजो पीउ मां रोअनि पिया, मूंखे बेकरारी भाई मुड़ुस खां बग़ैर कहिड़ी आहे ज़िंदगी, इन करे मां पंहिंजे सिर सां कफ़न ॿधी निकिरी पियसि तुंहिंजे पोयों, तोखे ॻोल्हे अचां। मां उते आया त तूं नची पियो वेठो दोलनि ते, तूं वरी मूंखे पादर थो हणी? तूं पंहिंजे लाइ कमायो आहे? तुंहिंजे पीउ माउ खे मां कोन ॿुधायो इहो दिलि जो राज़, हुननि खे मां चयो त ईंदो, हाणे मां ॾिसी आई आहियां, मां चई आई आहियां त हाणे ईंदो। मां हिननि खे चई इहा दिलि जाइनी, मां तुंहिंजा पोल पथरा कोन कया, न त जे मां तुंहिंजे पीउ माउ खे ॿुधायां त दोलनि ते नचे पियो, तोखे घर में टपण न छॾींदी आहे, तुंहिंजा पीउ माउ इज़त वारा माण्हू।
हिते हिन ज़ाल जे पेरनि ते किरी पियो जे ख़ुदा खे मञजांइ, इहे मुंहिंजा पोला हाणे पधरा न कजांइ। मां तौबा कई, ज़ारी कई, जे तूं चवीं तूं जी अगरि दिलि कढे त रोज़ु तूं मूंखे 10 पादर हण भली, पर इहो राज़ खे राज़ रखजांइ, इहा ॻाल्हि ॿुधाइजांइ कंहिंखे न, मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां। इहा ॻाल्हि तूं ॿुधाईंदे मुंहिंजे पीउ माउ खे, इहे मूंखे ताना ॾींदा, इहा ॻाल्हि पाड़े में वेंदी, पाड़े में वरी ॻोठ में शहर में, मां सॼे मुल्क मां ख़्वारु थींदुसि। फिलाणे सौदागर जो पुटु दौलत ते नचे पियो विच रोड ते, जेकर चवी तूं मूंखे भली 10 पादर हणजांइ, पर इहा ॻाल्हि कंहिंसां न कढजांइ। हिन जो ठीकु आहे, मां त ॻाल्हि कंहिंसां न कढंदुसि, पर कॾहिं बि ईअं न सोचां के माई खे मां 10 पादर हणंदुसि, इहो कॾहिं बि जीअं ज़हन में न आणजांइ। हक़ बनाओ, केरु कंहिंखे नंग पंहिंजे खे पादर हणंदो आहे? जेको तूं सोचियो आहे मां 10 पादर रोज़ु हणां? काॾों जो मर्द आहे, कहिड़े क़िस्म जो मर्द आहीं तूं जो हक़ बनाओ पंहिंजे नंग खे पादर तूं हणंदे? का ग़लती हुजे पोइ हणी सघीं थो, पहिरियों ई ॿोली पियो करी त 10 पादर रोज़ु मां हुनखे हणां? ॾिस कुदरत तोखे कहिड़ी जाइ ते आहे। जेको आहे नाचकार खतड़ा कंदा आहिनि, औरतूं कंदियूं आहिनि, उहा नाचकार तूं रोड ते करी पियो मर्द थी। ऐं सौदागर जो पुटु, मशहूरु सौदागर जेको सॼे शहर में ॿियनि जाइनि ते मञियल आहे, उनजो पुटु थी रोड ते नची पियो 1 रुपए जे लाइ बि। जे मां तौबा कई, ज़ारी कई, अॼु ॾींहं खां वठी अहिड़ी सोच मां बसि ज़हन में कोन आणींदुसि, बसि मूंखे तूं माफ़ी ॾे, जे हणी त तूं मूंखे भली पादर हण। हुन ज़ाल वठी हथ में वठी मथे उछारींदे चई, हाणे ज़ाल जो कमु इहो न आहे जो मुड़ुस खे पादर हणे, इहा तुंहिंजी सोच आहे। अॼु ॾींहं खां वठी इहो राज़ ते राज़ ई रहंदो। बसि हुन ॻाल्हि खे ख़तमु करे ख़ुशि थी अचे पंहिंजे पीउ माउ जो वेठो, त पंहिंजे पीउ माउ चइबा 10 पादर हणंदे न ज़ाल खे? चइबा मां न हणंदुसि, छाकाणि मां हिनखे 10 पादर हणंदुसि? मां परदेस घुमी आयो आहियां, ॾिसी आयो आहियां, सॼी मूंखे ख़बर हाणे पइजी वई आहे त नंग पंहिंजो नंग हूंदो आहे, उनजी बेइज़ती हक़ बनाव करणु सही न आहे। चइबा ॾाढो भलो थी वियो जो अहिड़ी मूंखे नोह मिली जो मुंहिंजे पुट खे सिधो करे छॾियईं। अलाह जा लख अहसान आहिनि। हुन मुसलो विछाए शुक्राना नफ़िल पढ़िया त अहिड़ी मूंखे नोह मिली वई जे मुंहिंजे हिन जो पुट खे सुधारियो, जेको आवारो घुमंदो वतंदो हो, जंहिंजी सोच ई अलाए कहिड़ी हूंदी हुई, न घर जी सोच न छा। सो अलाह जो शुक्र आहे मुंहिंजे मथां जो अहिड़ी मूंखे नोह मिली जे मुंहिंजे घर खे ठाहियो अचे। सो दोस्तो ख़ुशि थी वियो वेही रहिया। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अलाह ताला सभिनि खे जेको सो अहिड़ियूं नुंहुं हुजे ऐं अहिड़ियूं धीअरूं हुजे जेके घर खे ठाहिनि सुधारनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।